जय झूलेलाल। तव्हां ॾिसी रहिया आहियो SK TV मतलब सिंधी कच्छी TV। हिन में असां तव्हांखे ॾेखारींदासीं गीत, गज़लूं ऐं नया नया समाचार। तव्हां हिनखे 3 भाषाउनि में ॾिसी था सघो, सिंधी, हिंदी ऐं गुजराती। तव्हां बि ॾिसो ऐं ॿियनि खे बि ॾेखारो। ॾिसंदा रहो SK TV यानी सिंधी कच्छी TV। आदिपुर जे नवनि वारनि मंदर में जेका देवनानी साहब आया, उन्हनि जा आशीर्वाद वठण खां पोइ उहो वापसि हिकु दफ़ो राजस्थान जा स्पीकर थिया आहिनि। उन लाइ उनखे वाधायूं। उन्हनि जी हिकिड़ी क्लिप असां तव्हांखे वरी ॾेखारे रहिया आहियूं, त ॾिसो, शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो। आज यहाँ पर आदिपुर में जो सिंधी सम्मेलन का प्रोग्राम रखा हुआ था, उसके बारे में कुछ बताएंगे? वासुदेव देवनानी, पूर्व शिक्षा मंत्री और वर्तमान विधायक राजस्थान अजमेर, आज यहाँ पर एक बहुत ही विशाल सिंधी सम्मेलन का आयोजन हुआ, जिसमें बहनें, माताएं, भाई और बुज़ुर्ग सभी लोगों ने जिस उत्साह के साथ आज भाग लिया वो अभिनंदनीय है। मुझे लगा कि हर सिंधी के मन में एक भाजपा के प्रति एक अगाध प्रेम है, जो उनके मन में है कि जो उनके स्वप्न थे कि भारत विश्व गुरु बने, भारत आगे बढ़े, वो आज गुजरात के ही हमारे देश के प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आगे बढ़ते जा रहे हैं। उसका उसके मन में गर्व की अनुभूति भी है। वह संकल्प कर चुका है कि हम गुजरात में 7वीं बार भाजपा को मौका दे करके हम सरकार बनाएंगे और यहाँ गांधीधाम से मालती बहन को पहले की तुलना में कई गुना मतों से जिता करके आगे हम भेजेंगे विधानसभा के अंदर, क्योंकि सिंधी समाज सदैव हिंदुत्व का समर्थक रहा है, भारतीयता का समर्थक रहा है और भाजपा का समर्थक रहा है। उस नाते प्रत्येक मन में है कि यह सिंध हमारा जो हम छोड़ करके आए हैं, जो हमने उस विभीषिका देखी है, मोदी जी ने तो उस विभीषिका दिवस के रूप में 14 अगस्त को मनाने का भी जो फैसला दिया है, उसे भी समाज में ये भाजपा के प्रति प्रेम है। ताकि हम सब लोग मिलकर के मोदी जी जिस तरह से भारत का नाम विश्व के अंदर उच्च शिखर पर ले जाते जा रहे हैं, तो भारत को आगे ले जाएं और आज भारत विश्व गुरु बनने की प्रक्रिया में आगे बढ़ चला है, वह गतिमान बने। इसलिए हम सब सिंधी समाज के लोग, हम सब गुजरात के लोग आज भाजपा को विजय बना करके इनके हाथ मजबूत करें, ताकि नरेंद्र मोदी जी चवण जूं ॻाल्हियूं आहिनि कान। तव्हां व्हाट्सअप ते ऐं मीडिया ते मोदीअ जा जेके सलाहूं उन्हनि जूं सभु ॿुधियूं हुयूं, उन्हनि छा छा कमु कयो आहे, उनजो कोई किताब लिखूं त जी घटि आहे ऐं ॿुधाइण लाइ त ॾाढो हू आहे। इन करे मां त महिरबानी करे एतिरो चवंदुमि त दादी जीअं तव्हांखे चयो आहे भई वोट सभिनी खे खणणो आहे ऐं सभिनी खे घर मां ॿाहिरि निकिरी करे पंहिंजा मिट माइट सभु हिन दफ़े अहिड़ी वोटिंग थिए ज़ोरदार जो गांधीधाम जो नालो थिए। जेको चवंदो झूलेलाल, सभिनी चवंदा तेसे चवंदो जेको चवंदो झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल। भारत माता की, भारतीय जनता पार्टी, आवाज सुनायो, भारतीय जनता पार्टी। अज हिन पंहिंजे सॼे सिंधी समाज जे सम्मेलन में मंच ते वेठल साईं भेण दिलवानी अॼु पाण ॾिसूं था कि इवन मोदी जी जे मंत्रिमंडल में 11 लेडीज़ खे स्थान मिलियल आहे। नंढा वॾा हर प्रोफेशन में लेडीज़
जेंट्स सां गॾु पेर भर थी बीठी आहिनि ऐं उहे ई अॼु पंहिंजे हिते गांधीधाम ऐं आदिपुर जा MLA बि लेडीज़ आहिनि मालतीबेन ऐं पाणखे सभिनि खे गॾु थी करे उन्हनि खे वधाइणो आहे। अॼु पाण ॾिसूं मोदी जी आया आहिनि उन्हनि खां पोइ केतिरी उन्हनि जी सभाऊं थियूं, केतिरो विकास थियो, पंहिंजे कच्छ जो केतिरो विकास थियो। अॼु भूकंप खां पोइ माना सम्झो सॼो डिस्ट्रॉय थी वियो पंहिंजो कच्छ, भुज हुजे, भचाउ हुजे। अॼु मोदी जी केतिरा